नाज़रीन ईरान टीवी में भलीकार मां मुबशर सोलंगी। सबका पहले एक नजर हेडलाइन ते। अमेरिका और ईरान विच में जंग बंदी खत्म थियण में बाक़ी 3 ॾींहं बचा। ॿिन्ही मुल्कनि में हलंदड़ ॻाल्हियुनि दौरान अहम अॻभराई जी उम्मीद। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जी सदारत हेठ अहम इजलास। आबनाई हुरम्स जी नई सूरत-हाल ऐं ईरान सां थींदड़ ॻाल्हियुनि जो जाइज़ो वरितो वियो। अमेरिकी सदर ट्रंप पारां फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं ईरानी अमलदारनि सां टेलीफोन ते ॻाल्हि ॿोल करण जी तस्दीक। अमेरिकी अहदेदार मूजिब ईरान सां ॻाल्हियुनि ते इतफ़ाक़ न थियो त जंग हिकु भेरो ॿीहर शुरू थी सघे थी। सिचुएशन रूम इजलास में नायब सदर जेडी वेंस, वज़ीर ख़ारजा मार्को रूबियो ऐं ॿियनि अहम शख़्सियतुनि जी शिरकत। ईरान जी सुप्रीम नेशनल सिक्योरिटी काउंसिल जो चवणु आहे त पाकिस्तान जे ताज़ो टियाकड़ी वारी कोशिशुनि बाद अमेरिका पारां ईरान खे केतिरियूं ई तजवीज़ूं मिलियूं आहिनि। तजवीज़ुनि जो जाइज़ो वठण बैदि बाज़ाब्ता जवाब ॾिनो वेंदो। ईरानी वफ़द जी सरबराह बाकिर कालीबाफ चयो आहे त अमेरिका सां ॻाल्हियुनि में पेशरफ़्त थी आहे, पर अञा बि वॾो फ़ासिलो मौजूदु आहे। अमेरिका पारां ईरानी बंदरगाहनि जी नाकाबंदी करणु ॼटको फ़ैसिलो आहे। आबनाई हुरमुज़ मुकमल ईरान जे कंट्रोल में आहे। इसराइल ईरान मथां हमलनि जी नई लिस्ट तयार करे वरिती। इसराइली उहिदेदार दावा कई आहे त जंग बंदीअ जो मुद्दो ख़त्म थियण बैदि अमेरिका ऐं इसराइल हिकु भेरो ॿीहर शिदत सां हमला करण लाइ हदफ़ मुक़रर करे छॾिया आहिनि। इसराइली उहिदेदार मूजिब इम्कानी हमलनि में तवानाई वारा शोबा बि शामिल आहिनि। ईरानी जनरल चयो आहे त जंग ॿीहर शुरू कई वई त आलमी जंग में तब्दील थी वेंदी। ईरानी ब्रिगेडियर जनरल चयो आहे त अमेरिका ईरान जे मिसाइल ठाहिण वारी सलाहियत ख़त्म नथो करे सघे। जंग ॿीहर शुरू थी त नए ऐं जदीद मिसाइल सां जवाब ॾिनो वेंदो। पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा ऐं आज़ाद कश्मीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गड़े सां बरसात। ख़ैबर पख्तूनख्वा जे सवात, केक, मालकन, एबटाबाद ऐं मानसहरा में तेज़ बरसात। गिलियात ऐं नारान वादी में बर्फ़बारी। नीलम वादी में लैंड स्लाइडिंग सबब कयल शेख बिल्ला पॉइंट जो मुख्य हाईवे बंदि थियण सबब 20 खां वधीक सियाहनि जूं गाॾियूं फासी पयूं। बलोचिस्तान में ज़ियारत वादी, तौबा चकसई ऐं तौबा करकरी जे मथियनि इलाइक़नि में बरसात सबब कोहिस्तान लाची नाला वटि लैंड स्लाइडिंग सबब कराकरम हाईवे बंदि। मौसमियात खाते मुल्क जे मथियनि इलाइक़नि में बरसात जी अॻु कथी करे छॾी। मशाइख़ बरसात सिम नाले में वेंझण दौरान नींगर जी फौत। ॻोठ दोराई महर जे सिम नाले में 13 साला शमशाद महर वेंझण बुॾी वियो। नींगर खे बेहोशी जी हालत में कढी अस्पताल पहुचायो वियो, जिते हुन दम धणी हवाले कयो। कुंभ विझो ॻोठ काइम गोपांग ते हथियार बंदनि जो हमिलो। 5 खां वधीक ॻोठाणा ज़ख़्मी। मुतासिर ॻोठ जे मर्दनि, औरतुनि ऐं ॿारनि जो हमले ख़िलाफ़ थाणे अॻियां टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो। मुज़ाहिरीन पारां SSP खां नोटिस वठण ऐं ॻोठ ते हमिलो कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो।